लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। सब जग सूता नींद भरी, संत न आवे नींद। काल खड़ा सिर ऊपर, जो तारेणी आया बींद। हिन जो मतलब आहे सॼो संसार सुम्हियो पियो आहे, पर संत यानी झूलेलाल साईं जो भगत जागरूक आहे। उनखे काल जो डप कोन्हे। लाल साईं जे भगत खे खुशी आहे कि चौखट ते घोट बीठो आहे। उहो जल्दी जीवात्मा रूपी दुल्हन खे पंहिंजे असली घर यानी अमरलोक वठी वेंदो। 12 सवाल जो सही जवाब आहे ए। ठकुर पुगर राय खे लाल साईं निर्मलाबाई खां पुत्र रत्न जी प्राप्ति जो आशीर्वाद ॾिनो। सवाल 13। ठकुर पुगर राय दरियाई पंथ जी जवाबदारी कंहिंखे ॾिनी? ए सुंदरदास, बी शेख मेमण, सी अंबाबाई, डी निर्मलाबाई। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।